पई खणे पसा मुझा भाग अगू खुश आई न। हाँ दा तुंदी ॾाढी सिक लॻंदी हुई। रहीमू तू कीअं आहीं? खैर सां थी आया न पुट तव्हांजो ओसियड़ो। अमां खुश आहियूं तव्हांजी दुआउनि सां। हा पुट मां ख़ुशि आहियां शुक्र अल्हम्दुलिल्लाह तहीं अची वियो। हा मां असां खैर सां आयासीं। दादा तू ॿुधाए कीअं आहीं? हाँ पुट असीं सभु ख़ुशि आहियूं। मींहं जी मुबारक हुजे सॼो काछो ॾिनो। हा दादा रब जो करम आहे इन्हनि उथण जे लाइ रन करो न आहे। नूरल तूं ॾे ख़बर। बस हयाती जा ॾींहं पिया गुज़ारियूं हिन काछे में। मां वरी तव्हां ॾियो ख़बर। पुट मां ख़ुशि आहियां रब साईं करम कयो आहे। बसि रुगो तव्हांजे अचण जी तांघ हुई। पुट थक बक लाहे वञी जिस्म ताड़े आया उथा कचरियूं। दादा तव्हां शाम अचिजो कुझु सामान आहे उहो ॻोठारण में आहे। हा बा मां शाम ईंदुसि। अच्छा मां हलो। जैसी तुई असी ज़मीर जी चादर के न धोईंदासीं तेसी ताईं रब पाक कसम की कॾहिं भी माफ़ न करे। इहा त हक़ीक़त आहे बाबा साहब। तारीख़ में जेको कुझु थियो आहे वॾो हानियो थियो आहे। साहब ख़ान जहिड़नि माण्हुनि जेका ज़रब ॾिनी आहे उहा ईअं आहे जीअं रुक ते रतु सड़ंदो आहे। ज़हीर पुट असां हक़ ऐं सच जी मंज़िल खां हटी करे पंहिंजे मुफ़ाद जे लाइ सोचींदा रहिया आहियूं पर इहा ज़िंदगी न रूह खे बददुआनि जी सज़ा आहे। हा बाबा साहब तव्हां सच था चओ। चंद घड़ी जी हिन दुनिया में असां जेको कुझु कयो आहे पर इंसान जे मुस्तक़बिल खे दौलत जी लालच में विकिरो कर इंसानियत जी तज़लील आहे। इन्ही करे सियासत जो लफ़्ज़ दाग सम्झो थो वञे। ज़हीर पुट हाणे कीअं बि करे हिन दाग खे धोइणो आहे। बाबा साहब मुंहिंजो ईमान आहे त असां सोभ माणींदासीं ऐं तव्हांजी इज़त जो पसंदि। हाणे जेको कुझु थी माण्हुनि जी भलाई लाइ थी। सियासत में मिठी ज़बान ऐं दिमाग़ खे इस्तेमालु कजांइ इन में ई तव्हांजी शोभा आहे।
छा ॻाल्हि आहे? परेशान आहियो? सुभाणे इलेक्शन आहे। मूंखे इलेक्शन जो हल्को न आहे। उहे मंज़र, उहे दाऊं जेके मां काशे जी शामे ग़रीबा में ॾिसी आयो आहियां, उहे मुंहिंजे ज़मीर खां सवाल पिया कनि त असीं इंसान आहियूं, पोइ छो असांजे नसीब में बेवसीअ जो दर्द ॾिनो वियो आहे। तव्हां रिलैक्स रहो, मूंखे रब पाक ते भरोसो आहे, इहे सभु दुख मिटिजी वेंदा। सलमा, असां ज़िंदगी भर ख़ुशियुनि जी झोलियुनि में पलियासीं, पर जेके मां उशांगरूं ऐं फाटल रवा ॾिठा आहिनि, दिलि कढी काछे वारनि जे अॻियां उछलायां, पोइ बि अरमान पूरो न थींदो। बसि अॼोके ॾींहं जी त ॻाल्हि आहे। सुबुह जो जेको सिज उभरंदो न, असांजी ख़ुशियुनि जो हूंदो। असांजी ख़ुशियुनि जो न, पर मुंहिंजे सिंध जे ग़रीब काछे वारनि जी ख़ुशीअ जो ॾींहुं हूंदो ऐं सिज उभरण जो किरणूं हर ख़ुशीअ जी ख़बर खणी मुंहिंजे अबोझ माण्हूअ जे अंगण ते वेंदियूं। इहो मुंहिंजो वचन आहे। जेतिरी क़दुरु मूंखे ख़बर आहे, रिपोर्ट असांजे हक़ में ई पई अचे। इन करे त हुकूमत सियासत में नौजवाननि खे ओबलाइज़ पई करे, हर कंहिं धोखो खाधो आहे। हाणे माण्हुनि जूं असां में उमेदूं आहिनि। इंशाल्लाह हू ना उम्मीद न थींदा। ॾाढा साईं, मल्हार जो अबो जीअरो हुजे हां त इहे ॻाल्हियूं करणु हुनखे सुहाना। न मुंहिंजी अमर, तूं बि मुंहिंजो बचो आहे, चई ॾे, ख़ैर जी त ॻाल्हि आहे। ॾाढा साईं, हयाती ते को भरोसो न आहे। अलाए छो दिलि चवे थी त धीअ सुखी ऐं मल्हार जी तकड़ी शादी करायां। मुंहिंजी चीचर सुखी न रुगो मुंहिंजी थी, पर तुंहिंजो बि बचो आहे। ॾाढा ॾाढा ॾुख झेड़िया अथऊं। ॾाढा साईं, वेल वेझी रहे, जीअं कणकनि सां गॾु धोल वॼनि। मुंहिंजी अमर, तूं त ॼाणी थी मुंहिंजा हथ ख़ाली आहे। ॾाढा साईं, रब करे तुंहिंजो सिर सलामत हुजे, इहो ई असां लाइ घणो आहे। बाक़ी मल्हार सॼोसीं इहो कयो आयो आहे, बाक़ी जेको हूंदो सो वंडे खाईंदासीं। पोइ थी सघार जेको तुंहिंजो राज़ पोइ मूंखे कोई एतिराज़ न आहे। ॾाढा साईं, पोइ हिन चंड जी 29 सही रहंदी न? ठीकु आहे। ॾाढा साईं, ॿी मिंथ त इन ई तारीख़ ते सुहिण लाइ मुंहिंजे जी शादी कराए छॾी। इहो त अञा सुठो ॾींहुं। ॾाढा साईं, पोइ तूं ई मूंसां गॾिजी सारा जे घर हल। भला सारा ऐं सुहिणल जो असां खां सवाइ ॿियो केरु आहे? ठीकु आहे मुंहिंजी अम्मा, थी सारा ॾे, मां तोसां गॾिजी हलंदुसि। ठीकु आहे ॾाढा साईं, पोइ भला मां हाणे हलां थी। ठीकु आहे अम्मा, अलाह ख़ुशि रखो। मल्हार, बेंसरी जो बंदि कई। बेंसुरी त बहानो हिन सुर सां तोखे सॾे रहियो हुयसि। ॿी का तोखे ख़बर कोन्हे? ख़बर आहे, चंड जी आख़िरी लकीरुनि में तुंहिंजो घोट थींदुसि। इहो तोसां वाइदो हुयो न? चइबो सभु यादि अथई। जीअं तो मुंहिंजो अखर अखर सांढे रखियो आहे, तीअं मूंखे बि तुंहिंजो सभु सारूणियूं यादि आहिनि। नेठ त असां ग़रीबनि जूं दुआऊं अॻियूं न। हा सुखी, मुंहिंजे काछे वेस मटायो आहे। सुबुह जो गाज किनारे जा ॻाढ़ा गुल पटे तुंहिंजे वारनि में विझंदुसि, तोसां सभु वाइदा पाड़ींदुसि।
हाणे हर लख खां शरनाइन जा आवाज ॿुधण में ईंदा। थी सरा मां ई संघा थी ॿुधां आया है। भली करे आयो ॾाॾा। अदा खमीसा ॿुधी थो न? हा अदा ॿुधां थो। अॼु ॻाल्हि इहा आहे त मल्हार ऐं सुखीअ जी चंड जी 29 तारीख़ शादी पिया करायूं। बाक़ी ॾाॾो इब्राहिम तव्हांखे ॿुधाईंदो। धी सारा तोखे त ख़बर आहे त सुणल जो असां खां ई तव्हां खां सवाइ ॿियो केरु बि कोन्हे। हा ॾाॾा, बच्चो आहे पंहिंजो। सोचूं था त हुन तारीख़ ते छो न सुणल ऐं पूंज जी बि शादी थी वञे, हिकु ई विहांउ थी वञे। ॾाॾा, इन में पुछण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तव्हां वॾा आहियो। पोइ बि ज़रूरी आहे भेण, असां चऊं था त इहो ॿार बि हिकु मनो लाहे छॾियूं। हा भेण संघार, न्याणियुनि जो ॿार त लाहिणो आहे न, इहो अञा सुठो। अबा खमीसा तोखां सलाह पुछणु ज़रूरी आहे। इहा सलाह सही आहे न? अदा जर भरिया के तकिड़िया ख़ुशियूं छो न थियनि? त पोइ असां हाणे हलूं था। चङो अदा। चङो सारा भेण, हाणे असां हलूं था। ठीकु आहे दी। मुर्शिद तुझी बाज़ार ते सवें सवाली अची रहिया आहिनि। मुंहिंजे रब जा एहसान आहे जो मुंहिंजे काछे ते वरी सवें कंग कतारूं कयूं पिया अचनि। दुआ कजाए त फसलनि में बरकतूं पवनि, न्याणियूं पंहिंजा वर माणनि। वाइदो थो कयां ॻोठ वारनि सां गॾिजी तुंहिंजे दर जी सलामी ॾींदुसि मुर्शिद। मुंहिंजी सेबती 2-3 ॾींहंनि खां पोइ वनवाह में थी वई। पंहिंजो वाइदो त पूरो कर। तू भी त वनवाह में वेंदी, पर तोसां मूं कहिड़ो वाइदो कयो अथम? मूंसां न, कांग सां त अथई। मिठो लोलो खाराईंदी हुनखे। अरे जाई, मूंखां त इहा ॻाल्हि ई विसरी वई। शाम कांग खे मिठो लोलो खाराईंदसि। कांग त सभु कारा आहिनि, तूं कहिड़े कांग सां वाइदो कयो? पसराई छो थी भला? ॻाल्हि खणी सिधी कर, चवण छा थी चाहीं? कुंज, मां इहो थी पुछां त 29 तारीख़ में घणा ॾींहं आहिनि? तो भां छोकरी तुंहिंजो प्यार आ कने नंढड़ो ॿार आ? एतिरी बि मिठी न थी, मता केर खाई छॾे। ॿुधाए न कुंज। बाक़ी 19 ॾींहं अथसि। ही 19 ॾींहं
कीअं गुज़रंदा? अख छिंब में गुज़री वेंदा। पर तोखे एतिरी उणतुण छो लॻी आहे? मां बि त आहियां। तूं प्यार न कयो आहे कुंज। मूं त नींहुं बि लाथो आहे, बिरह जी बाहि बि जलाई आहे। इहे ॾींहं काचे जी ॾुकार ॾींहं गुज़रंदा। चङो हाणे तूं नींहुं लाथो, उथ हाणे हलण जी कर। सांझण बि करणी आहे। जिथे वें थी पलथ मारे रुगो इश्क जी ॻाल्हियूं थी कर। हल त घर हलूं, उथ। वॾी लीड सां खटे वियो। सब खां पहिरियां मूं नाची जे तरफ़ां तव्हां सभिनी ग़रीब माण्हुनि खे मुंहिंजो सलाम। ये मुंहिंजी फतह न, पर तव्हां सभिनी जी फतह आहे। मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी खे वाधायूं। ज़हीर खान जिंदाबाद। ज़हीर खान जिंदाबाद। ज़हीर खान जिंदाबाद। ज़हीर खान जिंदाबाद। मुंहिंजा दोस्तो, मां थोरो ॻाल्हाईंदुसि त मुंहिंजे बाबा जो मौत कीअं थियो ऐं मरण वक़्तु मूंखे आख़िरी वसियत कहिड़ी कई। मुंहिंजे बाबा जो मौत नकाछे जे ग़रीब मिसकीन मारूड़नि जा लुड़क ॾिसी करे थियो, जिन जे मासूम बचनि जा चोला रीड़ूं थियल कंडियुनि ते टंगियल ॾिठा। बुख उन बीमारी बेवसी खे ॾिसी करे बाबा खे हार्ट अटैक थियो। उन क़यामत जे मंज़र में मां बाबा सां गॾु हुयुसि। हीअ आहे सियासत। हिते ज़िंदगियूं तड़पनि पयूं, हू पथरनि ते सफ़र कनि ऐं असां वॾी वॾी गाॾियुनि ते उन्हनि जा बच्चा बुख मरनि ऐं असांजा बच्चा वॾनि वॾनि शहरनि में, वॾनि वॾनि कॉलेजनि में ऐं वॾनि वॾनि मुल्कनि में पढ़नि। असां लंच ऐं डिनर ते लखें रुपया ख़र्च कयो। उन्हनि जा बच्चा बुखार आया, क़बरुनि में दफ़न कया विया। बाबा मूंखे वसियत कई, सियासत में कॾहिं न अचिजांइ ज़हीर खान, छो त असां खां वॾा गुनाह ऐं धोखा थिया। पर मां वचन कयो आहे, सियासत जहिड़े पवित्र लफ़्ज़ खे मां धोईंदुसि ईमानदारी ऐं सचाईअ सां ऐं इंसानियत सां। अॼु खां पोइ को बि काछी वारो पैदल न घुमंदो। उन्हनि जा बच्चा पढ़ंदा, अस्पतालूं हूंदियूं, रोड रस्ता ड्रेनेज सिस्टम हूंदा। मां इहो ऐवान में आवाज़ उथारींदुसि। ज़हीर खान जिंदाबाद। ज़हीर खान जिंदाबाद। ज़हीर खान जिंदाबाद। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, न त तव्हांजा हथ मुंहिंजो गिरेबान। ज़हीर खान जिंदाबाद। ज़हीर खान जिंदाबाद। ज़हीर खान जिंदाबाद। ज़हीर खान जिंदाबाद। मुंहिंजे हथ जे पालियल जान मूंखे चुको आहे, न त ज़हीर जी कहिड़ी ज़रूरत जो मूंखां इलेक्शन खटे। जान, तूं सॼी ज़िंदगी तुंहिंजे आङुरनि जे इशारनि ते तर वारनि जूं निंड्रियूं हराम कयूंसीं, पर कॾहिं इहो न सोचियई
त जान मां तोखे इज्जत वारी जिंदगी वठी ॾींदुसि। ये तू छा थो चईं? पर ॿुधी छॾ साहब खान, मां क्रिमिनल ज़रूर आहियां, पर तेसी ताईं मुंहिंजो हथियार न हलंदो जेसी ताईं हिकु शरीफ़ इंसान न थींदुसि। ऐं हा, हाणे हिन तर में जेकॾहिं कंहिं बि ॾोह करायो न त पोइ हथियार हलाइण मूंखे बि ईंदो आहे। तूं असां सां रांदि खेॾी वियो आहीं, जेको तो सुठो न कयो आहे, ऐं तो ॼाणी वाणी ज़हीर खे सपोर्ट कयो आहे। मां ॾुआरी आहियां ऐं इन ई तर में रहंदो आहियां। वणनि खां वोट वठी न ॾिना ज़हीर ख़ान खे, हू पंहिंजी शराफ़त ते खटे आयो आहे। त पोइ ॾिसंदासीं त केतिरो थो रहे। मां बि न तरह जो लीडर रहियो आहियां जान। साहब खान, हिकु ॻाल्हि चवंदो वेंदुसि त जेकॾहिं ज़हीर ख़ान खे को बि आंजाओ पहुतो या कंहिं बि तकलीफ़ ॾिनी, उन जी निंड्रियूं हराम न कयुमि त मुंहिंजो नालो जहान ख़ान न आहे। मां हाणे हलां थो, मूं ते रेड कराइजांइ। जान, तोखे भी ॾिसंदुसि त कीअं थो मुंहिंजे तरह में रही। अॼु भला कीअं कुर्ब कयो अथई? अम्मा ॾाढे इब्राहिम वारनि वटि वई हुई। सोचियमि त बुख लॻी हूंदसि, मानी खणी वञासि। इहा महिरबानी रोज़ थींदी या? हयातनि तॾहिं मानी खणी आई, रोज़ कोन ईंदी साईं। अॼु मानी खाराए, सुभाणे बुख मारींदी। तूं सम्झी छो नथो? पोइ खणी सम्झाए न। नंढड़ो ॿार नहीं, तोखे सम्झायां। केॾी कंहिं सुखीअ खे बनवा में था वियारनि। इहो ई त मां तुंहिंजे वाता ॿुधण पियो चाहियां। ॿुधे ई न, हाणे मानी खाए त मां वञा। वञ भली, पर ॻाल्हि ॿुध। हा चओ। शादी खां पोइ त मानी खणी ईंदी न। मां हलां थी, आऊं खणी अचिजे। ते तव्हां समझो था दुनिया उते खत्म ना है ज़हीर खान। सितारों से आगे जहां और भी है। सियासत अञा ते आहे। वञा तो साहब, जिंदगी में हे 5 साल शायद तव्हांजे लाइ सुठा साबित न थिया। हिन करे जेका ख़ुशी मुंहिंजे काछे वारनि खे हिन 5 सालनि में उहा अॻु न मिली। मूं गरीब नंढी जुमा बि खणा, इहो त वक़्तु ॿुधाईंदो तव्हां काछे वारनि लाइ छा था कयो। सियासत जी दुनिया में लफ़्ज़ टुकड़ो थींदा आहिनि, उहे असीं बि कंदा आहियूं ऐं अव्हां बि कया आहिनि। न साहब, असल में ज़मीर ऐं इंसानियत जी ॻाल्हि। हिकिड़ा इंसान पंहिंजे ज़मीर खे दौलत जी जुतीअ जे हेठां ऐं के पंहिंजे ज़मीर खे अमर बणाए सघे।
इहो जादूगिरी वारो सबक तव्हां खां मां खणो पियो पूरी ज़िंदगी गुज़री वई 5 सालनि खां पोइ आऊं अव्हां खां इहो सुवाल कंदुसि त अव्हां पंहिंजे हल्के वारनि लाइ छा छा कयो इहो अरसो डिघो आहे मां तव्हांखे 3 सालनि में करे त सियासत जो असल मक़सदु छा आहे जेके तव्हां पैमानी जी मंडी में विकिरो कंदा आहियो हुन मंडीअ में हिकु नए वापारीअ जो इज़ाफ़ो थियो आहे उहो मां अॻिते हली तव्हां खां सुवाल कंदुसि इहो सवाल तव्हां खां काछी वारा अबोच कंदा मूंखां न कंदा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।